अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट सकर बेच जे वॾे वज़ीर सिंध जे काबीनाई चीफ सेक्रेटरीअ जी पघार बंदि करण जो वॾो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस आफ़ताब अहमद ऐं जस्टिस फ़हीम अहमद ते ॿधल बेच मार्केट कमेटीअ जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन न ॾियण वारे केस जी ॿुधणी कई। अदालत फंड्स जी खोट सबबि पेंशन जारी न करण वारी DG एग्रीकल्चर जे बयान खां पोइ वॾे वज़ीर काबीना चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी फाइनेंस ऐं सेक्रेटरी एग्रीकल्चर जूं पघारूं बंदि करण जो हुकुम जारी कयो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त 11 मई ताईं मुलाज़िमनि खे पेंशन न मिली त केस सिंध गवर्नर ॾांहुं ओमाणियो वेंदो। सिंध काबीना सूबे में SOPs ते अमल कराइण लाइ फ़ौज जी मदद वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना पुलिस एक्ट 1861 एंड रिवाइवल ऑफ पुलिस ऑर्डर एक्ट जी मंज़ूरी ॾिनी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां जहांगीर तरीन जे हमख्याल ग्रुप जे मेंबर्स जी मुलाक़ात। जहांगीर तरीन ख़िलाफ़ केसिस ते ख़दशनि खां आगाही। हमख्याल ग्रुप मुतालबनि ऐं तजवीज़ुनि ते ॿधल ड्राफ्ट वज़ीर आज़म हवाले कयो। संदसि चवणु आहे त जहांगीर तरीन पार्टीअ जो असासो आहे। कुझु पार्टियूं हुन ख़िलाफ़ साज़िशूं पिया कनि। वफ़ाक़ी घरू वज़ारत कोरोना सबबि ईद दौरान पाबंदीअ जो सर्कुलर जारी करे छॾियो। ईद जी मोकलुनि में मरी गलियात सवात ऐं कालाम वेंदड़ रस्ता बंदि रहंदा। सामूंडी इलाइक़नि ऐं उत्तरी इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रस्ता बि बंदि कया वेंदा। ईद जी मोकलुनि दौरान शॉपिंग मॉल ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट बि बंदि रहंदी। सिहत बाबति ख़ासि मामले डॉक्टर फैसल ख़बरदार कंदे चयो आहे त कोरोना केसिस में घटिताई न आई त वधीक शहरनि में बि लॉकडाउन करे सघूं था। हुकूमत सूखड़ी ऐं डोनेशन में मिलंदड़ वैक्सीन ते न पई भाड़े 3 करोड़ डोज़ ख़रीद करण लाइ डील करे वरिती आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर फैसल सुल्तान चयो त दुनिया में वैक्सीन जी खोट आहे। असीं 3 कंपनियुनि खां वैक्सीन ख़रीद करियूं पिया। वैक्सीन जी घुर्ज वधीक आहे ऐं फराहमी घटि। मोरो वेझो दादू रोड कांदड़ा कॉलोनीअ वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टकर थी पियो, जंहिं नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान राशिद वलद रजब आलवाणी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल मोरो आंदो वियो। जितां नाज़ुक हालत में नवाब शाह मोकिले पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते ते ई फ़ौत थी वियो। नौजवान राशिद आलवाणी दरगाह नूर शाह खां मोरो कम सां सांगी वञी रहियो हुयो त हादिसो पेश आयो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत जलबाणीअ जी सदारत हेठि आला सतही इजलास कोरोना वायरस जी सूरत हाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ जे मेन कैंपस समेत समूरनि कैंपसिस में अॼु खां 17 मई ताईं ऑनलाइन क्लासिस हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। समूरनि बेंचुनि जा ऑनलाइन क्लास हलंदा। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबाणीअ चयो त मुल्क में तेज़ीअ सां कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। रश घटाइण ऐं SOPs ते अमल करणो पवंदो। तालके काज़ी अहमद जे ॻोठ जे रहवासी पीरसन गुलाब डायरी बासरनि पारां ज़मीन ऐं घर ते कब्ज़े करण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो आहे त मुंहिंजो न्याणो वली मोहम्मद डायरी ऐं वॾेरो सिकंदर अली डायरी मुंहिंजी न्याणीअ खे वर्गलायो उन खां मुंहिंजी अरिड़हं वैसा ज़मीन ऐं घर जा काग़ज़ खणी विया आहिनि, जेकी मूं मिसकीन सां ज़ुल्म आहे। जंहिं ते हुन चयो त मुंहिंजे न्याणे वॾेरे मुंहिंजे ज़मीन ऐं घर ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। जंहिं ते हुन IG सिंध ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। ॾहरकीअ जे वेझो ॻोठ गेजूअ में अलाह वरायो मंगरियो नबी बख़्श आलिम मंगरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾहरकीअ जे इलाइक़े गेजूअ में असांजी ज़मीन आहे, जंहिं जे रस्ते जो मसइलो 60 सालनि खां हलंदड़ आहे ऐं रस्ते ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। ACDC मुख़्तियार कार खे बार बार दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, मगर मसइलो हल न थी सघियो आहे। असां IG सिंध SSP ॾहरकी ऐं वसवारनि खां मुतालबो करियूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।